वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व रसूलिही व हबीबिही। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अन्फुसिना व मिन सय्यिआति आमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल्लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जे मोहब्बत सा मदीने जे मीर हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते दुरूद शरीफ पढ़न। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम मुअज़्ज़िज़ उलमा इकराम तलबाए अजीज बिलखुसूस अकाबिरीन जमीयत उलमाए इस्लाम अज जहन अजीम उश्शान फ़क़ीदुल मिसाल तहफ़्फ़ुज़ दीनी मदारिस कॉन्फ्रेंस में तवाएं असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जे नियत सां जमा थिया आहियूं।
दुआ है तो अल्लाह तबारक व तआला तवाएं असांजी इन हाज़िरी के मंजूर व मकबूल फरमाए। रात जो काफी पहर गुजरी चुको है ऐं हूँ भी अज मोहतरम गुलाम मुस्तफ़ा सूमरे साहब इन मकूले ते 100% अमल किया तो जिसने सबक याद किया उसको छुट्टी न मिली। वायदो मुझा मगरिब की नमाज का मुत्तसिल बाद बयान जो हो अल्हम्दुलिल्लाह हाणे रात जो हिकु तो थे सजो सखर सुतो पियो अज हाणे तकी रखा। बहरहाल आंगुर कटाए के शहीदन जे लिस्ट में नालो था लिखराइन असा भी मिड़ई बचार लफ्ज गंढे अज जे हिन अजीम शान कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़न में पांजो नालो था लिखरायूं। शल अल्लाह तबारक व तआला हिन अजीम इज्तमा जे बरकत जे करे तवाए असा जे मगफरत जा फैसला फरमाए। आलमी सूरत हाल बद खां बदतर थींदी पई वञे। मुल्की सूरत हाल हर आए डी बिगड़जंदी पई वञे। आलम कुफर इस्लाम जे खिलाफ मुसलमानन जे खिलाफ शाइरुल्लाह जे खिलाफ शायर इस्लाम के खिलाफ मुत्तहिद थी चुको है। लेकिन मुसलमान अज भी अघूर निंड्र सुतो पयो है। वो इजराइल जेको अमेरिका जो चेहरो पसंद न कंदो हो, वो अमेरिका जेको ईरान के पंहिंजो दुश्मन समझे पयो, लेकिन अज सब इस्लाम के खिलाफ मुसलमानन के खिलाफ मुत्तहिद थी चुका है। यमन वारी इन जंग में ये सब कुव्वतों सऊदी के खिलाफ कमर बस्त थी चुकी हैं। दर हकीकत सऊदी के खिलाफ साजिशों ना है, सऊदी ते हमलो ना है। हकीकत में आलम कुफर मक्के मदीने ते हमलो कर चाहे तो, रोजे रसूल अनवर ते हमलो कर चाहे तो, बैतुल्लाह ते हमलो कर चाहे तो, लेकिन अजमा सखर जे इन अजीम इज्तिमा में उनके पैगाम दे तो चाहे जे करे कह भी काबतुल्लाह के तरफ रोजे रसूल के तरफ मेरी अक्सा निठो तो इंशाअल्लाह उन जे अखिन के कढ़ी करे रहंदा से। नारे तकबीर। कल भी सुमरो जिंदा था, कल भी सुमरो जिंदा था। नारे तकबीर। ए अबाबी लई न था गलाइंदो, बार्डर वारा कारो गलाइंदा। ए सखर वारो मुझे शहीद अबाबे जे शहादत जी जगह पे हिता परते कौन है, तो सखर जो सेंट्रल जेल में हिता परते कौन है। उन्हन कातिलन ताई आवाज बुझायो तो नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आईन ईमान है। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आईन ईमान है। सरे मक्तल भी उनका जिक्र करना आईन ईमान है। डराता है मुझे क्या दारो रसन से, अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना आईन ईमान है। नारे तकबीर। नारे तकबीर। ललकार है, ललकार है। कल भी सुमरो जिंदा था, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। हजरत अल्लामा राशिद महमूद सुमरो माके तकबीर।
माखे माती कुकड़ जो बांगू नथियूं घुर्जन मुजाहिदन जो आवाज तो घुर्जे इन्हनि खे ॿुधायो इन्हनि कातिलन खे शहीद जे कातिलन खे जिन तव्हांजे दिलनि खे डरियो आहे इन्हनि खे ॿुधायो इस्लाम जे दीन जे मस्जिदन मदरसन के दुश्मनन के बुधायो तो हम हक को सदाकत का परचम घर घर लहरा कर दम लेंगे। हम हक को सदाकत का परचम घर घर लहरा कर दम लेंगे। बातिल के अज़ाइम को वल्दा मट्टी में मिला कर दम लेंगे। इस देश के जर्रे जर्रे को हम अपने खून से सेंचेंगे। इज्जत से जिए तो जी लेंगे वरना जाम शहादत पी लेंगे। नारे तकबीर, जालिमो जवाब दो, जालिमो जवाब दो। नारे तकबीर। इन्हनि ज़ालिमन के चवण तो चाहियो जाबिरन के चवण तो चाहियो इन्हनि दीन के दुश्मन के चवण तो चाहियो चलती बंदूक के धाने पे हूँ, चलती बंदूक के धाने पे हूँ। मुझको मालूम है मैं निशाने पे हूँ। कातिलो कातिलो कत्लगाह को सजाए रहो, सीने हाजिर है गोलियां चलाते रहो। मैं इस्लाम पे तन मन लुटाने पे हूँ। मुझको मालूम है मैं निशाने पे हूँ। नारे तकबीर, सबीलुना 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 सबीलुना, लब्बैक 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 लब्बैक। नारे तकबीर। सखर वारो अज दिसण आया हूंदा त इन डाट साहब जे शहादत वारी जगह जे बगल में मुजाहिद गड थिया आहिनि। हे मुजाहिद जीअर आहिनि या मरी विया आहिनि। इन्हनि खे ॿुधायो त शहीद इस्लाम जे खून जे कतरे कतरे मां मुजाहिद पैदा थिया आहिनि ऐं तव्हांखे पैगाम था ॾियनि त इधर आ सितम कर, इधर आ सितम कर, हुनर आज़माए, इधर आ सितम कर, हुनर आज़माए, तू तीर आज़मा हम जिगर आज़माए। इन्हनि खे ॿुधायो इन्हनि खे ॿुधायो इन्हनि खे ॿुधायो त खुदा जो कसम तव्हांजो गोलियूं ख़त्म थी सघनि थियूं, मुजाहिदनि जा सीना ख़त्म नथा थी सघनि। अल्लाहु अकबर जी सदा मुजाहिदनि वांगुरु। नारे तकबीर, नारे तकबीर। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, हजरत मौलाना अल्लामा राशिद महमूद सुमरो। नारे तकबीर। चवनि था ख़ैर मौली साहब जज्बाती न थियो, थदा थियो, तव्हांजा मसला हल था कयूं। तव्हांजा मुतालबा मैं खुद ज़रदारी साहब हैदराबाद वारी रैली का एक नी पहिरियों चो मौलवी साहब थदो थी तुंहिंजा मसला हल था कयूं। खैरा 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 इन्हनि खे चयुमि ऐं चवां थो कारी हर ते पेरा साईं, कारी हर ते पेरा साईं, कीअं चवां त खैरा साईं, कारी हर ते पेरा साईं, कीअं चवां त खैरा साईं। कूंधर मुझे सिंध जा त कुस्तन, कूंधर मुझे सिंध जा त कुस्तन, लाशन जाता हित ढेर लगन, कीअं चवां त खैरा साईं, कारी हर ते पेरा साईं, कीअं चवां त खैरा साईं। लेकिन सखर वारो आबाद लाखे वारो घबरायो न, घबरायो न। तव्हांजे दुआउनि सां रब जे मदद सां कारी हर ते पेर एड़ो रखियो आ जो इंशाअल्लाह इन कारी हर जी मुंडी चिथबी। इंशाअल्लाह न था चओ, मुजाहिद जरूर ॻाल्हाइनि, मुंहिंजे शहीद बाबे जा चियाला जरूर ॻाल्हाइनि, इस्लाम जा मतवाला जरूर ॻाल्हाइनि, काफ़िरनि जा दुश्मन जरूर ॻाल्हाइनि, उहे जरूर ॻाल्हाइनि जेका चाहिनि था त हिन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थिए। कारी हरनि खे चिथबो, मुक़ाबिलो कबो, इन्हनि जो दीन जे दुश्मननि जो मुक़ाबिलो कबो, इस्लाम जे दुश्मननि जो मुक़ाबिलो कबो, धरतीअ जे दुश्मननि जो मुक़ाबिलो कबो। आलिमन तालिबन
दीन मस्जिद मदरसे जे दुश्मन जो मुकाबलो कबो इंशाअल्लाह अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निजाम नाफिज कबो। नारे तकबीर, सबीलुना सबीलुना, लब्बैक लब्बैक, नारे तकबीर। अल्लाह अकबर कबीरा। जने मुझो शहीद बाबो चवंदो हो ज़ालिमन जा बिब फाड़ींदा से, इन्हन का इंतकाम वठंदा से, इन धरती ते हुकुम चंगा भला चो मौलवी साहब हेरी डाड़िया मुल्ला तहां के हुकूमत मिलंदी, तहां मुल्ला हुकूमत कंदो, चंगा भला चो हाने भी कुछ चवन दावा चवंदा न वाजो गालायो न यार पाण में वेठा चवंदा न ता मुल्लन के वरी ता यार एकड़ो वोट आने वोटो तो छा थींदो ता मां सलाम तो पेश कया कायदे मिल्लत इस्लामी जे सियासी बसीरत खे जो मुझे कायदा पाकिस्तान जे सब का बड़े एवान बाला सेनेट में पंजन बालन ते 74 रन सूठा है शैतान खान जो कारो मुंह करे छड़ियो। नारे तकबीर, कारो मुंह में मौलाना फजलुर रहमान छड़े यार नारायण के छड़े मां कब्रिस्तान में तकीरत हो क्या कारो मुंह में इमरान खान जो एड़ो थियो जो अल्लाह कंदो क़यामत ताईं वरी अच्छो न करे सकंदो। हाणे वरी ऐलान कियो थई त 19 मई ते कराची में जलसो थो कया, अजो ऐलान कियो थई 19 अप्रैल ते, अजो ऐलान कियो थी त 19 अप्रैल ते कराची में जलसो थो कया। मां बे मथो चौथो मास तो 19 ते कर त पेरी मई ते मां तुझे मुकाबले में जलसो थो कया। मुजाहिद हाणे कराची में घर थींदा, मुजाहिद कराची में घर थींदा, इंशाअल्लाह हक और सदाकत जा नारा हड़ी करे इन्हन के बुधाईंदा त शहीद जे खून जे बरकत सा ए जको जमीयत जो झंडो नबवी झंडो सजी जिंदगी शहीद जे हथ में हो, शहादत जे वक्त शहीद जे सीने ते हो, इंशाअल्लाह यो नबवी परचम जको ऐवान बाला सेनेट में लगी चुको है हाणे इंशाअल्लाह सिंध असेंबली ते फड़काईंदा से। केड़ा केड़ा इंशाअल्लाह था चवन, केड़ा केड़ा मीटर रीडर जाली जाली गाला मौलाना मोकला गाला कुछ दोस्त चंदा हल्को छा ख्याल हल्को रखा यार जिंदगी मौत इन्हन जे हथन में ना है, अल्लाह जो कसम है पानी जा बुलबुला है सब कुछ रब जे हथन में आ। रब तो फरमाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। रब तो चवे जन्नत वञण वारो रस्तो कूड़े मीटर रेडर वारो रस्तो न थई, कुरान वारो रस्तो थई। जन्नत तो खे ही हो न वठी विंदो, अल्लाह जो कसम छोलन खपाइण जी तरगीब ॾियण वारो तो के जन्नत न वठी विंदो। जेकरे दुनिया जी कामयाबी घुरजई थी आखिरत जी कामयाबी घुरजई थी, जेकरे दुनिया में इज्जत चाहे तो आखिरत में इज्जत चाहे तो, दुनिया में मर्तबो चाहे तो आखिरत में मर्तबो चाहे तो, मदीने जे मीर जे हथन सा हौज़े कौसर जा जाम चाहे तो हक जे आलिमन जो साथ दे। अल्लाह जो कसम बेड़ा पार थी वेंदई। चवन था पाण मीटर रीडर मो लीडर मीटर रीडर मा लीडर ऐं हे जेका लीडर थियण जे क़ाबिल जी ये छोला खपाइन पिणे जी भाषा या छोला खपाइन। यार मां तो गलाया सिर तां जो तो न मां के अन्नो ॾींदा आहिनि न मां इन्हनि जे कड़े ते वेठो हां, मां इन्हनि जो बंदो बि न आहियां मंदो बि न आहियां, मां रब जो बंदो हां, बंदो रब जो हां, बंदो रब जो हां, बानो मदीने जे मीर जो हां। आहा सुभान अल्लाह मोहब्बत सां चो त कुछ अर्ज़ कया इंशाअल्लाह इंशाअल्लाह जमीयत उलमाए इस्लाम हाणे राज कंदी। यार इंशाअल्लाह नथा चो, मां मौलाना मोहम्मद साले इंडन साहब जे ज़ौक़ जे मुताबिक कुछ अर्ज करण तो चाहे। सुभान अल्लाह चो तो कुछ अर्ज कया।
हाँ हे रोज ते प्रोफार्मा खई बिठाइन चायो छा था आयो मकसद चाहे छा था करण चा रजिस्ट्रेशन थींदी प्रोफार्मा भरे जो इनन को तो पूछा कदे जुआ जे अडन जी रजिस्ट्रेशन कई था कदे सिनेमाउन जी रजिस्ट्रेशन कई था कदे शराब जे घुटन जी रजिस्ट्रेशन कई था कदे उनन का पूछो तो चायो छा था कदे उनन का भी पूछो था तमा जो मकसद छा है अल्लाहु अकबर कबीरा मौलविन वट बिठाइन छाता चाहो तवानो मकसद चाहे करण छाता चाहो भरे जो प्रोफार्मा भरे जो लिखत में जो फोटो भी जो तालिबन जा हे काफरन जा एजेंट हिनन को था पुछन छाता चाहो हुते मक्के जा काफर हजरत सहाबा इकराम का पुछंदा हा छाता चाहो अल्लाहु अकबर कबीरा हिते हिते काफरन जा एजेंट हिनन को था पुछन छा था करण चायो मकसद छा है आखिर मदरसा छो खोलिया था आखिर रात जो 3 बजे ताई तवाजा जलसा छो था हलन हुते मक्के जा काफर सहाबा का पुछंदा चायो छा था तवाजो मकसद छा है आखिर तवाजी निंड छो फिटला अल्लाह अकबर कबीरा केहड़ा सहाबा उहे सहाबा जिनजे लाए रब कुरान में तो फरमाए उहे सहाबा जिनजे लाए रब कुरान में तो फरमाए रसी जलता हुअनहुम वरसुअन रसी जलता हुअनहुम वरसुअन उहे सहाबा जिनजे लाए रब कुरान में तो फरमाए रसी जलता हुअनहुम वरसुअन रब तो फरमाए मां इनन खां राजी ये मुख खां राजी हाने सुभान अल्लाह चो तो कुछ अर्ज कया हल्को तो रखा हाने सुभान अल्लाह चो मां पटड़ी भी चेंज कई थम सुभान अल्लाह मोहब्बत सा पर थोड़ी देर जे वरी मोटी थो अचा घबरायो न सुभान अल्लाह मोहब्बत सा सुभान अल्लाह मोहब्बत सा रब तो फरमाए सहाबा जलाल रसी जलता हुअनहुम वरसुअन रसी जलता हुअनहुम वरसुअन माइनन खां राजी ये मुख खां राजी माइनन खां राजी ये मुख खां राजी मां सहाबा खां राजी सहाबी मुख खां राजी मां हिय चवा रब तो चे रसी जलता हुअनहुम वरसुअन रसी जलता हुअनहुम वरसुअन रब तो फरमाए मां अबू बकर खां राजी अबू बकर मुख खां राजी यार हाने सुभान अल्लाह में सुस्तिया जमातुस्सानी तो हले जनाब अबू बकर सिद्दीक जे वफात जो महीनो आ कुछ अर्ज कर तो चाहा जनाब सिद्दीक अकबर जे खिदमत में शान में कुछ अर्ज कर तो चाहा रब तो फरमाए रसी जलता हुअनहुम वरसुअन माइनन खां राजी ये मुख खां राजी मां के हिय चमन देना रब तो फरमाए मां अबू बकर खां राजी अबू बकर मुख खां राजी मां उमर खां राजी उमर मुख खां राजी मां उस्मान खां राजी उस्मान मुख खां राजी मां अली खां राजी अली मुख खां राजी केड़ा सहाबा जिन जलाए मदीने जो मीर तो फरमाए अस्हाबी कन्नुजुम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इhtadaytum अस्हाबी कन्नुजुम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इhtadaytum मदीने जो मीर तो फरमाए मोजा सब सहाबा सितारा थई जंहिंजे भी कढ लगंदे हिदायत मिलंदई हिय चवा साईं जन था फरमाए अबू बकर मुझो अबू बकर सितारो थई सुभान अल्लाह चो न मुझो अबू बकर सितारो थई मुझो उमर सितारो थई मुझो उस्मान सितारो थई मुझो अली सितारो थई अल्लाहु अकबर कबीरा केड़ा सहाबा जिन जलाए मदीने जो मीर तो फरमाए अबू बकर फिल जन्नह उमर फिल जन्नह उस्मान फिल जन्नह अली फिल जन्नह तलहा फिल जन्नह जुबैर फिल जन्नह अब्दुर्रहमान इब्न औफ फिल जन्नह अल्लाहु अकबर कबीरा इस्लाम सबनी मजहबन मा अफजल मजहब तवज्जो का जाए इस्लाम सबनी मजहबन मा अफजल मजहब कुरान सबनी किताबन मा अफजल किताब मदीने जो मीर सबनी नबी जन मा अफजल नबी
जुम्मो सबनी ॾींहनि मां अफ़ज़ल ॾींहुं, लैलतुल क़द्र जी रात सबनी रातिन मां अफ़ज़ल रात, त मुंहिंजो अबू बकर सिद्दीक सबनी इंसाननि मां अफ़ज़ल इंसान। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा। साईं वॾा सफ़र कया, हिकु महराज जो सफ़र, ॿियो हिजरत जो सफ़र, हिकु महराज जो सफ़र, ॿियो हिजरत जो सफ़र। महराज जो साथी जनाबे जिब्राइल, हिजरत जो साथी जनाबे अबू बकर सिद्दीक। आवाज दुआ घुरा, हे जगह बीठा आयो, तव्हां बाइक काटते आयो। अल्लाह अकबर कबीरा। साईं जन वॾा सफ़र कया, हिकु महराज जो, ॿियो हिजरत जो। महराज जो साथी जनाबे जिब्राइल, हिजरत जो साथी जनाबे अबू बकर सिद्दीक। महराज जो साथी रस्ते ते बीही रहियो, हिजरत वारे साथी तोड़ ताईं निभायो। सुभान अल्लाह चो त कुछ जनाबे अबू बकर सिद्दीक जे शान में अर्ज करण थो चाहियां। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह, मां बिल्कुल शॉर्टकट कंदो थो हलां, मुख्तसर कंदो थो हलां, टाइम घणो थी वियो, बस ॿ चार ॻाल्हियूं अर्ज करण चाहियां थो। महराज जो साथी जनाबे जिब्राइल, हिजरत जो साथी जनाबे अबू बकर सिद्दीक। महराज जो साथी रस्ते ते बीही रहियो, हिजरत जे साथी तोड़ ताईं निभायो। अल्लाह अकबर कबीरा। पो मांखे चवण दे न, पो मांखे चवण दे न, बचपन में साईं जन जंहिं ॾाचीअ ते सवारी कई, उहा ॾाची दुनिया जे सवारिन मां गोए खणी वई। महराज वारी रात मदीने जे मीर जे बुराक ते सफ़र कयो, उहा बुराक दुनिया जे सवारिन खां गोए खणी वई। महराज वारी हिजरत वारी रात मदीने जो मीर जनाबे अबू बकर सिद्दीक जे कुल्हन ते आ। पो मांखे चवण दे न, जनाबे हसन जो बार मदीने जे मीर जे कुल्हन ते, जनाबे हुसैन जो बार मदीने जे मीर जे कुल्हन ते। चुम तो सुभान अल्लाह मोहब्बत सा, इनके पक थी हुई तो जान न छॾींदो। सुभान अल्लाह मोहब्बत सा। जनाबे जिब्राइल अची वियो। जनाबे जिब्राइल अर्ज़ कयो, साईं अल्लाह तव्हां खे सलामत हो चए। यार मां सफ़ा शॉर्टकट कंदो थो हलां, मांखे ख़बर आहे त अधु रात गुज़री चुकी आहे। सुभान अल्लाह चो त बस जल्दी उकलायां थो। जनाबे जिब्राइल थो चए, साईं अल्लाह तव्हां खे सलामत हो चए। साईं अल्लाह तव्हां खे त सलामत चए थो, पर साईं अल्लाह अबू बकर सिद्दीक खे सलामत हो चए। साईं अल्लाह थो चए, साईं
जनाब जिब्राइल जरा तवज्जो तक जाए जनाब जिब्राइल तो चए साईं अल्लाह तो पूछे अबू बकर सिद्दीक खां पूछो अबू बकर फाटल कपड़ा छो पाता थई अबू बकर चटन लगल कपड़ा छो पाता थई अबू बकर पेवंदकारी वारा कपड़ा छो पाता थई मां सदके वञा मदीने जे मीर था मां सदके वञा साईं जन जे अजमत था साईं जन जनाब अबू बकर सिद्दीक खां न था पुछन त अबू बकर अल्लाह तो पूछे फाटल कपड़ा छो पाता थई चतिन लगल कपड़ा छो पाता थई पेवंदकारी साईं जन जनाब अबू बकर खां न था पुछन बल्कि साईं जन जनाब जिब्राइल के चवन था जिब्राइल अल्लाह के चओ न जिब्राइल अल्लाह के चओ न जिब्राइल अल्लाह के चओ न मुझे अबू बकर इन जे करे फाटल कपड़ा पाता हिन मुझे अबू बकर इन जे करे चतिन लगल कपड़ा पाता हिन मुझे अबू बकर इन जे करे पेवंदकारी वारा कपड़ा पाता हिन जो मुझे अबू बकर सजो माल मां मोहम्मद ता घोरे छड़ियो अल्लाहु अकबर कबीरा तो के शलन को मौलवी चंदे जला पुजी वनी शलन साईं सऊद या के सकरे मदरसे रो ना पुजी दा मदरसे जो खर्च हलाणो चंदो दे मुला मथो खराब मां की थो कमायो तो के खबर आ पुटरो थी भी सुबह जो मुके 50,000 जी मोबाइल ख पिन्नी भी पुत्र जी पूरत करने हां माशाअल्लाह सा ओस ताई तुम्हारे पुत्र जी शादी पूरी ना है जिस ताई राग रंग ना हो जाए लख रुपए कर्ज खणी भी शादी करनी है अल्लाह अकबर कबीरा दुनिया में खर्च करने जे लाए दुनिया जे कमन में खर्च करने जे लाए तो वट माल आहे अल्लाह जे रस्ते में खर्च करने जे लाए तो वट माल कोन है उते जनाब जिब्राइल तो चए साईं अबू बकर खां पूछो अबू बकर फाटल कपड़ा छो पाता हिन चटन लगल कपड़ा छो पाता हिन पेवंदकारी वारा कपड़ा छो पाता हिन मदीने जो मीर तो चए जिब्राइल रब के चओ न जिब्राइल अल्लाह के बुधाए न अबू बकर इन जे करे फाटल कपड़ा पाता हिन जो अबू बकर सजो माल मां मोहम्मद ता घोरे छड़ियो अल्लाह अकबर कबीरा तवज्जो तक जाए आबाद लाखे वारा तवज्जो तक जाए जनाब जिब्राइल तो चए साईं जनाब जिब्राइल तो चए साईं अबू बकर सिद्दीक खां पूछो अल्लाह तो पूछे अबू बकर मां रब खां राज़ी ता आहे न अबू बकर मां रब खां खुश ता आहे न अबू बकर मां हजरत अबू बकर के जरे साईं जन चयो अबू बकर रब तो पूछे तू रब खां राज़ी ता है रब खां खुश ता है जनाब अबू बकर सिद्दीक मस्जिद नबवी में दीवाना वार उठी बीठो जनाब अबू बकर सिद्दीक रड़ियो करे नारा हणी चवे थो ओ मुझा साईं रब के चो मुझा रब मां तो खां राज़ी हां रब मां तो खां राज़ी हां रब मां तो खां राज़ी हां त रब मां तो खां खुश हां सुभान अल्लाह में सुस्ती आ अल्लाह अकबर कबीरा अचता तोके गलत बुधायो थो ए देवबंदी ए अहले सुन्नत वल जमात वाला ए हनफी तोके गलत बुधायो थो त हे अली के था चवन हे नबी के न था मजन के था चवन अली के न था मजन के था चवन हे नबी के न था मजन के था चवन हे अली के न था मजन जेको नबी के न थो मने जेको नबी के न थो मने वो लानतिया वो जहन्नमिया वो काफरा हुजूर जो इनकारी लानतिया चो हुजूर जो इनकारी हुजूर जो इनकारी असा हुजूर के मौली साहब मन्यूं था उए था मन्यूं जे मन्यणो रब जे कुरान सिखारियो मौली साहब हुजूर के मन्यूं था उए था मन्यूं जे मन्यण अबू बकर सिद्दीक सिखारियो जे मन्यण जनाब उमर इब्न खत्ताब सिखारियो जे मन्यण जनाब उस्मान सिखारियो जे मन्यण मुझे मुर्शिद अली सिखारियो तो के गलत बुधायो थो हे मौलवी अली के नथा मजन अल्लाह जो कसम जे जनाब अबू बकर जे मोहब्बत का सवा जनाब उमर जे मोहब्बत का सवा जनाब उस्मान जे मोहब्बत का सवा असा जो ईमान पूरो कोने तिए जनाब अली जे मोहब्बत का सवा भी असा जो ईमान पूरो कोने अल्लाह अकबर कबीरा सुभान अल्लाह चौ तो जनाब अबू बकर जनाब अली जे मोहब्बत जो एक किस्सो तो खे बुधाया अल्लाह अकबर मदीने जो मीर सहाबा जे झोरमट में मस्जिद नबवी में सहाबा जे झोरमट में जनाब अली आयो सलाम कई
जनाब अली आयो सलाम कई साईं जन सलाम जो जवाब वराणियो जनाब अली बीही रहो का जगह मिले तो साईं जन जे वेझो विया साईं जन जे वेझो विया लेकिन जनाब अली बीही रहो जगह नथी मिले का जगह मिले तो वे हाँ मदीने तक जाए तो सही आबाद लाखे वारा तक जाए तो सही सखर जा गैरतमंद साईं जन सहाबा इकराम जे चेहरन के तक्यो सहाबा जे तक जाए मदीने जो मीरा साईं जन संगत जनाब अबू बकर सिद्दीका साईं जन सबनी सहाबा जे चेहरे के तक्यो ऐं आखिर में साईं जन जनाब अबू बकर सिद्दीक जे चेहरे के तक्यो सुभान अल्लाह चो तो कुछ अर्ज कया जरे साईं जन जनाब अबू बकर जे चेहरे के तक्यो तो जनाब अबू बकर समझी वियो तो मदीने जो मीर छा थो फरमाए आहा पो माके चवण दे न तू रब जो कुरान पढ़ंदो आ तू रब जो कुरान पढ़ंदो आ जनाब अबू बकर मदीने जे मीर जो चेहरो पढ़ंदो हो पो माके चवण दे न हिजरत वारी रात गार में हिजरत वारी रात गार में मदीने जो मीर कुरान आ त जनाब अबू बकर रहला माके चवण दे न पो हिजरत वारी रात गार में जनाब अबू बकर खुलियल रहला त मदीने जो मीर खुलियल कुरान आ तू कुरान पे पढ़े हिजरत वारी रात जनाब अबू बकर मदीने जे मीर जो चेहरे पे पढ़े जरे हजरत अबू बकर डिठो साईं जन कुछ फरमाइन था तक जाए तो सही जनाब अबू बकर सुरियो पंहिंजे ऐं मदीने जे मीर जे विच में जगह ठाई हई पंहिंजे ऐं मदीने जे मीर जे विच में जगह ठाई हई जनाब अली के सदी अली अचुन हिते मुंहिंजे ऐं मदीने जे मीर जे विच में वेहन जनाब अली आयो जनाब अबू बकर ऐं मदीने जे मीर जे विच में वेठो जडह जनाब अली साईं जन ऐं जनाब अबू बकर जे विच में वेठो त मदीने जे मीर मुस्कुराए दिनो ऐं तोखे ख़बर आ जरे मदीने जो मीर मुस्कुराइंदो हो रब जन्नत जा 8 फाटक खोल राए छडींदो हो अल्लाह अकबर साईं जन इशारो कयो अबू बकर हेरे तच अबू बकर हेरे तच अबू बकर जनाब अबू बकर सुरियो पंहिंजो कन मदीने जे मीर जे चेहरे जे वेझो कयई साईं जन चयो अबू बकर बाकमाल माण्हू बाकिरदार माण्हू आला मर्तबे वारा ई माण्हू बाकमाल माण्हू ई बाकमाल माण्हुनि खे सुञाणींदा आहिनि अॼु वाह जो अलीअ खे सुञातो थई सुभान अल्लाह में सुस्तिया अज वाह जो अली के सुञातो थई अल्लाह अकबर के तोखे गलत बुधायो थो अल्लाह जो कसम जनाब अली जनाब अबू बकर जनाब उमर जनाब उस्मान जनाब अली जनाब हसन जनाब हुसैन अहले बैत असहाब मोहम्मद अहले बैत मोहम्मद आले मोहम्मद असा जे मथे जो ताज है हाँ इनन सहाबा का हिते काफरन जा एजेंट हिनन को था पुछन हुते काफर मक्के जा काफर हजरत सहाबा इकराम का पुछंदा हा आखिर चायो छा था आखिर तमाजे जिंदगी जो मकसद चाहे आखिर तमा के घर में विहण छो कोन थो चे आखिर सुकून छो कोन है सहाबा इकराम उनन के जवाब दीदा हा लिनुखरिजल इबादा मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद लिनुखरिजल इबादा मिन इबादतिल इबाद इला इबादत रब्बिल इबाद अजमा बे काफरन जे एजेंटन के सागो जवाब थो दिया तां जे प्रोफाइल मौलवी साहबो प्रोफाइल में खणी अचन वरगो ये लफ्ज लिखी दियो न बस कायदे मिल्लत इस्लामिया इमामुल इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान साहब पोए हफ्ते इस्लामाबाद जे मरकजी आमला जे इजलास में ऐं उन खां पोइ मीडिया ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कायदे मिल्लत इस्लामी जो हुक्म ॾिनो आहे त ये फार्म छा थींदा आहिनि असां इन्हनि फार्मनि खे मुस्तरद था कयूं हुकूमत जे पॉलिसियुनि खे मुस्तरद था कयूं ऐं असां इन्हनि हुक्मराननि खे ॿुधायूं था असांखे मजबूर न कयो न त मसाजिद ऐं मदारिस जे दिफ़ा जे लाइ जेकॾहिं असांखे मैदान ते निकिरणो पियो त मैदान ते निकिरी ईंदासीं नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम कायदे जमियत मौलाना फजलुर रहमान हजरत मौलाना अल्लामा राशिद महमूद सुमरो
निकरबो मैदान ते निकरबो निकरबो मैदान ते निकरबो ॻाल्हायो नथा निकरबो चोरन जे खिलाफ निकरबो धरतीअ जे दुश्मनन जे खिलाफ निकरबो सिंध धरतीअ जे पाकिस्तान जे दुश्मनन जे खिलाफ निकरबो अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ निकरबो कुरान जे कानून जे लाइ निकरबो मस्जिद ऐं मदरसन जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ निकरबो आप इन्हनि ज़ालिमनि जाबिरनि खे ॿुधायो त इंशाअल्लाह इमामुल इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान जे क़यादत में इन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कबो केड़ा केड़ा इंशाअल्लाह था चवनि अल्लाह अकबर कबीरा इन्हनि खे ॿुधायो त असांजी ज़िंदगीअ जो मक़सद इहो आहे हिननि मदरसनि ऐं मस्जिदनि जे तामीर जो मक़सद इहो आहे त लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद असां माण्हुनि खे माण्हुनि जे बंदगीअ मां कढण था चाहियूं कूड़न पीरन फकीरन ज़ाकिरन ज़वारन कंडन झंडन डंडन जे गुलामीअ मां कढण था चाहियूं थोड़ो अॻिते हलां इजाज़त आहे इन्हनि खे ॿुधायो त असां चाहियूं था लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद इन्हनि खे ॿुधायो असां माण्हुनि खे पीरन फकीरन ज़ाकिरन ज़वारन डंडन कंडन भोतारन खानन नवाबन सरदारन जे गुलामी मां कढी करे माण्हुनि खे अल्लाह वहदहू ला शरीक लहू जो बंदो बणाइण था चाहियूं असां माण्हुनि खे माण्हुनि जे बंदगीअ मां कढी करे के था रड़ियूं कनि खान 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 बाबा खान पहुची वियो सरदार साहब पहुची वियो भोतार के था पीर साहब पहुची वियो के था चवनि भेज पागारा के था चवनि भज पागारा वञूं करे भेज या भज अल्लाह अकबर के भेज जे कढ के भज जे कढ हिननि जा नारा बि ॾाढा अजीब आहिनि मौलाना हिननि जा मंशूर बि अजीब नारा बि अजीब कंहिंजो मंशूर भेज पागारा कंहिंजो मंशूर रोटी कपड़ा और मकान कंहिंजो मंशूर तब्दीली कंहिंजो मंशूर कर्ज उतारो मुल्क संभारो हिननि जा मंशूर इहे हिननि जा मंशूर इते ख़त्म था थियनि कंहिंजो मंशूर रोटी कपड़ा ऐं मकान कंहिंजो मंशूर तब्दीली कंहिंजो मंशूर नया पाकिस्तान कंहिंजो मंशूर भेज पागारा कंहिंजो मंशूर कर्ज उतारो मुल्क संवारो ऐं हिननि मुंहिंजनि आलिमनि जो मंशूर अल्लाह जो पाक कुरान हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे हुननि जे मंशूर ते हले या हिन मंशूर ते हले ऐं इन्हनि जे लीडरनि जो बि ज़रा सिलसिलो चेक कर कंहिंजा लीडर ॻोल्हींदे घुमी फिरी ज़रदारी साहब मोहतरमा घुमी पहिरियों पीउ ॾिठो आहे जेको पुट जे कढे पुट पीउ जो लीडर आहे पहिरियों ज़रदारी साहब बिलावल जे कढ बिलावल मोहतरमा जे कढ मोहतरमा भुट्टे साहब जे कढ भुट्टे साहब खां अॻिते पाण खे बि ख़बर न अथनि नवाज शरीफ साहब ॿ टे माण्हू घुमारे फिराए विच में बि आमिर बामिर अचनि था मोहम्मद अली जिन्ना जंहिंखे कायद आज़म था सॾनि कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना ताईं चुप ताहिरुल पादरी जो त सिलसिले नंबर पादर खां अॻिते वधे ई कोन थो शैतान खान बि शैताननि ताईं पूरो आहे इन्हनि जा सिलसिला ॻोल्हींदो घुमी फिरी इते पुॼंदा अल्लाहु अकबर अचो मां तोखे पंहिंजा क़ाइद ॿुधायां पंहिंजा लीडर ॿुधायां मुंहिंजो क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान उन जो क़ाइद मौलाना मुफ्ती महमूद उन जो क़ाइद मौलाना महमूद हसन देवबंदी बल्कि हीअं चवां मौलाना फज़लुर रहमान जो क़ाइद हज़रत बेरवी हज़रत अमरोटी हज़रत हालेजवी उन्हनि जो क़ाइद मौलाना मुफ्ती महमूद जो क़ाइद हज़रत मदनी जो क़ाइद इमाम आज़म अबू हनीफे जो क़ाइद जनाब अली जो क़ाइद जनाब उस्मान जो क़ाइद जनाब उमर जो क़ाइद जनाब अबू बकर सिद्दीक
जो कायद मोहम्मद मुस्तफा। नारे तकबीर, शान अबू बकर सिद्दीक। तो हाणे तुंहिंजी मर्जी हिन मंशूर जे कढ लगे या हुन मंशूर जे कढ लगे, तुंहिंजी मर्जी हिन लीडर जे कढ लगे या हुन लीडर जे कढ लगे। अल्लाह जो कसम, जेकरे दुनिया जी आखिरत जी भलाई चाहे थो, जेकरे चाहे थो कर्जन मर्जन मुसीबतन मो जान छुटे, जेकरे चाहे थो इन धरती जे गद्दारन, दीन जे गद्दारन, इस्लाम जे दुश्मनन, मस्जिदन मदरसन जे दुश्मनन, आलिमन तालिबन जे दुश्मनन मां जान छुटे त पोइ तोखे जमीयत उलमा इस्लाम में शामिल थियणो पवंदो। मां उम्मीद करे सघां थो त तव्हां जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदव, हक़ जे आलिमन जो साथ ॾींदव ऐं हिननि आलिमन जिते जंहिं महाज़ ते तव्हांखे सॼो उते ईंदव इंशाअल्लाह। पहिरीं मई ते कराची बि अचबो। हाणे 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 जाई पाईअ में, हाणे जाई पाईअ में चाचे कायम अली शाह जा नशा टोड़ना आहिनि। हाणे जो पढ़ाॾो कायम अली शाह जे वज़ीर आला हाउस जो आहे। मुजाहिद इंशाअल्लाह कराची पहुचंदा, इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ ईंदा, क़ुरान जे कानून जे लाइ ईंदा, शहीद इस्लाम जे कातिलन के कैफरे किरदार ताईं पहुचाइण जे लाइ ईंदा। हाँ पोइ हिम्मत कयो, घबरायो न, घबरायो न, पोइ यकीन कयो इंशाअल्लाह वो वक्त परे न है जो इमाम अल इनकलाब कायद मिल्लत इस्लामी जे क़यादत में हिन वतन अजीज पाकिस्तान में ला इलाहा इल्लल्लाह जो कानून नाफिज थींदो, कुरान जो कानून नाफिज थींदो ऐं इंशाअल्लाह हिन सबा झड़ी सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाईंदासीं, बागुनि जे बातन मां आज़ाद कराईंदासीं ऐं इंशाअल्लाह शहीद इस्लाम जे मशन खे अॻिते वधाईंदासीं। मां जेको चयुमि अल्लाह तबारक व तआला मंज़ूर मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।